नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु दफ़ो ॿीहर पेट्रोल जी क़ीमतुनि जा अघ वधाए महांगाई जे सटियल अवाम मथां पेट्रोल जो नओं बम किराए छॾियो आहे, जंहिं ते खानवाहन शहर जा टैक्सी ड्राइवर सख़्तु परेशान थी विया आहिनि। वधीक ॾिसूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम मुर्तज़ा बोहियो जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, जीअं त वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे पेट्रोल जी क़ीमतुनि में जा अघ वधाए ऐं जेको आहे महांगाई सटियल अवाम ते हिकु दफ़ो ॿीहर पेट्रोल जो बम किराए अवाम जो जेको आहे चीखू कढी छॾियो आहिनि। उन हवाले सां असां कुझु हिते टैक्सी ड्राइवर मौजूदु आहिनि खानवान शहर जा। अचो तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा चवणु आहे। तेल ॾाढो महांगो थी वियो आहे। 3 ॾींहं चयूं 18 रुपया लहे थो, राति 6 रुपया तेल चाढ़े थो। महांगाई त अंत आहे, छा कयूं। ग़रीब माण्हू रोज़ी रक्शे ते कंदा आहियूं, रक्शो हलाईंदा आहियूं। हालाणी खानवान ते जेको असां 400 रुपया किरायो वठंदा हुआसीं, उहो जे कंहिंखे 600 या 500 था चऊं त उहो चढ़ण जे लाइ तयारु कोन्हे को। कुल महांगाई जो दौरु ॾाढो थी वियो आहे। पेट्रोल महांगाई थी वई आहे, ॾाढो चढ़ी वियो आहे। छा कयूं, मोटरसाइकिल वाईंदा आहियूं किराए ते, हेॾो सारो पेट्रोल अॻु में किरायो न, हाणे वरी रहंदो कंदो 15-16 रुपया चढ़ी वियो आहे। हिननि त महांगाई जो बम किराए छॾियो आहे। महांगाई ॾाढी थी वई आहे। चवनि था 18 रुपया पेट्रोल किराईंदासीं, किराए जी वजह सां मथे चाढ़े छॾनि पेट्रोल। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, कंहिंजो घर ॾिसूं, मिटी त कोन खाईंदासीं नी। ऐं महीनो थी वियो आहे असांखे त का बि सवारी कोन लॻी आहे, कुझु बि न, वेठा आहियूं वांदा। जी बिल्कुलु, जीअं त तव्हां हिते जेको आहे शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जो इहो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे घुरिजे त जेको आहे पेट्रोल जूं जेको वधंदड़ क़ीमतूं आहिनि उन ते थोरो कंट्रोल कयो वञे ऐं ग़रीब माण्हुनि खे जेको आहे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन टीम सां गॾु ग़ुलाम मुर्तज़ा बोहियो, SS न्यूज़ खानवान। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।